इतना समाज इस्लाम कोट में अहम खबर ॾींदालूं त इस्लाम कोट शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त तालुके जे केतिरनि ई ॻोठनि में कच्चा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। अहम खबर नासमा सां शेयर कयूं पिया। ॻोठ गवारण में 20 खां वधीक घर पट थियण सबब मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। खणियार शहमूरो वकलिया मलूबिल केतिरनि ई ॻोठनि में हिन वक़्तु घर ड्रही पट पइजी विया आहिनि। शहर में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। लोहार पाड़ो मुकमल बरसाती पाणी हेठि अची वियो आहे। इन हवाले सां मां ॿुधायां पिया, नंगर मार्केट में बरसाती पाणी दुकाननि में काहे पियो आहे। लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मिहारी रोड जे ॿिन्ही पासनि खां बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पब्लिक हेल्थ खातो बरसाती पाणी कढण में मुकमल तौर नाकाम थी वियो आहे। टाउन ऑफिस ऐं सरकारी अस्पताल समेत मार्केटुनि में बीठल पाणी आहे। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं त पब्लिक हेल्थ खाते जो मैन ड्रेनेज सिस्टम गंद सां भरिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ इस्लाम कोट मां नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लाम कोट शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त तालुके जे केतिरनि ई ॻोठनि में कच्चा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। नाज़रीन खे ॿुधायां पिया, शहर में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। लोहार पाड़ो मुकमल बरसाती पाणी हेठि अची वियो आहे। इन हवाले सां ॿुधायां पिया, नंगर मार्केट में बरसाती पाणी दुकाननि में काहे पियो आहे। लखे रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां। मिहारी रोड जे ॿिन्ही पासनि खां बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। पब्लिक हेल्थ खातो बरसाती पाणी कढण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे। टाउन ऑफिस ऐं सरकारी अस्पताल समेत मार्केटुनि में पाणी बीठल आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, पब्लिक हेल्थ खाते जो मैन ड्रेनेज सिस्टम गंद सां भरिजी वियो आहे। अहम तरीन ख़बर बरसात जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात वक़्ते वक़्ते सां जारी आहे। बरसात तबाही मचाए छॾी आहे। इस्लाम कोट शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात पई आहे, जॾहिं त तालुके जे केतिरनि ई ॻोठनि में कच्चा घर ड्रही पट थी विया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। ॻोठ गवारण में 20 खां वधीक घर ड्रही पट थियण सबब मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। खणियार सेनिहार शहमूरो वकिया मलूबिल ऐं केतिरनि ई ॻोठनि में घर ड्रही पट पइजी विया आहिनि। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायां पिया, शहर में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। लोहार पाड़ो मुकमल बरसाती पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त नंगर मार्केट में बरसाती पाणी दुकाननि में काहे पियो। लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मिहारी रोड जे ॿिन्ही पासनि खां बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। आगाही ॾियूं पिया, इन अहम ख़बर जे हवाले सां पब्लिक हेल्थ खातो बरसाती पाणी कढण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे। टाउन ऑफिस ऐं सरकारी अस्पताल समेत मार्केटुनि में पाणी बीठल आहे। होॾां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पब्लिक हेल्थ खाते जो मैन ड्रेनेज सिस्टम गंद सां भरिजी वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। बरसात बाबति नाज़रीन खे आगाह करे रहिया आहियूं। इस्लाम कोट शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त तालुके जे केतिरनि ई ॻोठनि में कच्चा घर ड्रही पट। शहर में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। लोहार पाड़ो मुकमल बरसाती पाणी हेठि अची वियो आहे। नंगर मार्केट में बरसाती पाणी दुकाननि में काहे पियो आहे। लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। अव्हां खे इहो बि ॿुधायूं त मिहारी रोड जे ॿिन्ही पासनि खां बरसाती पाणी जेको आहे घरनि में दाख़िल थी वियो आहे। पब्लिक हेल्थ खातो बरसाती पाणी कढण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। इस्लाम कोट मां नाज़रीन सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। बरसात जे हवाले सां इस्लाम कोट शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। इन हवाले सां अव्हां खे ॿुधायूं त तालुके जे केतिरनि ई ॻोठनि में कच्चा घर ड्रही पट थी विया आहिनि। या अहम ख़बर ॾियूं पिया इस्लाम कोट मां, जिते शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे।